आज़ाद कश्मीर चूंडुनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अक्सरियत हासिल करे वरिती आहे। पीटीआई 25 सीटूं खणी हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। पीपी अपोज़िशन पार्टी बणिजी वई आहे। नवाज़ लीग खे 6 सीटूं मिलियूं आहिनि। आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे कानून साज़ असेंबलीअ जे 45 तकनि ते चूंडूं करायूं वयूं। उहा असेंबलीअ जी 11हीं इलेक्शन हुई। आज़ाद कश्मीर चूंडुनि जे वरहनि खां क़ाइम रिवायत न टुटी सघी आहे ऐं हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जे मर्कज़ में इक़्तिदारी पार्टी मैदान मारे वरितो आहे। हींअर ताईं जेके गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि पीटीआई 25 सीटूं खणी पहिरीं अपोज़िशन माणे वरिती आहे। पीपल्स पार्टी 11 सीटूं खणी मज़बूत मुख़ालिफ़ पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। नवाज़ लीग खे रुॻो 6 सीटूं मिलियूं आहिनि। आज़ाद जम्मू कश्मीर ऐं मुस्लिम कॉन्फ्रेंस हिक सीट ते कामयाबी हासिल कई आहे। आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं नवाज़ लीग जो उम्मीदवार राजा फारूक हैदर हाराए वियो आहे। राजा फारूक हैदर LA टेटीह मुज़फ़राबाद तां चूंड विढ़ी रहियो हुयो, जितां पीटीआई जे उम्मीदवार दीवान अली ख़ान 26,474 वोट माणे कामयाब थियो आहे। होॾां नवाज़ लीग चूंड नतीजनि खे तस्लीम करण खां इनकार करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी बि ख़दशा ज़ाहिर कया आहिनि।